दुकानदार के सामने माइक भैया ताजुन महफिल में अची करे उन्हनि खे केतिरी ख़ुशी महसूस थी ऐं दीनी महफिल में वेही करे उन्हनि खे केतिरो मज़ो आयो पंहिंजा ॿार बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं त मां जेके बि ॿाहिरां महिमान आया आहिनि उन्हनि खे दिलि जी गहराई सां ख़ुशामदीद चवां थो। अस्सलाम वालेकुम। मां तमामु घुराईंदो आहियां उस्ताद अहमद जो ऐं नवीद अहमद जो ऐं पूरी संगत जो जेके हिन पिंडार में ठाहिया आहिनि हिन संगत में हिन एॾो इतमामु कयो आहे। शायदि हीउ प्रोग्राम मां सम्झां थो त चंद प्रोग्राम हूंदा घर महफ़िल थिए थी काथे गानो आहे बजानो आहे, पर हीउ उहा महफ़िल आहे मां पंहिंजी पहिरियों चक्कर पंहिंजी ज़िंदगीअ में हीअ महफ़िल अटेंड कई आहे जंहिंमें नबी साईं जी ज़िक्र राज़खान आलिम दीन ऐं सभु माण्हू मौजूद आहिनि। ऐं इहा असांजे ॻोठ लाइ बाबा फ़ख्र जी ॻाल्हि आहे त फरीदाबाद जहिड़े शहर में हिन लेवल जो प्रोग्राम थियो आहे। ऐं इंशाअल्लाह नेक्स्ट ईयर जेको प्रोग्राम थींदो त इंशाअल्लाह उहो मुंहिंजी तरफ़ों थींदो ऐं मां सुठी लेवल जो प्रोग्राम ठाहियो। उनमें असांजो कुफाट मोहम्मद खान इंशाअल्लाह हूंदो, ॿी संगत असांजी हूंदी ऐं हाई लेवल जो प्रोग्राम हूंदो इंशाअल्लाह। ऐं उनमें आलिम दीन बि हूंदा, नात खान बि हूंदा ऐं हिन खां वधीक महफ़िल जो इंतज़ाम करे वेंदो। बाक़ी अलाह करे हीअ जेको बि महफ़िल थी आहे हिन में जेको बि ज़िक्र कयो वियो आहे त इहो असां लाइ बास फ़ख्र बास अमर लाइ त हीउ माना जेको आहे सो क़ुरान तमामु बहितरीन लेवल जो आहे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त हीउ प्रोग्राम जेको आहे सो अलाह कंदो हर साल ऐं हर टाइम ते इन टाइम ते इंशाअल्लाह थींदो ऐं जेको नेक्स्ट प्रोग्राम थींदो इंशाअल्लाह।